नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं शादातपुर मां इरफान अलीअ जी। त शादातपुर जे सीनियर सिविल जज एजाज़ अली चांडियो जी अदालत सिविल सूट वारी दरख़्वास्त ते वाहिद बख़्श जे हक़ में फ़ैसिलो जारी कंदे मुख़ालिफ़ धुर खे 1 महीने अंदर जगह ख़ाली करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। उन सिलसिले में शादातपुर वार्ड नंबर ए जे रहायशी प्लाट जे कब्ज़े ख़िलाफ़ वाहिद बख़्श तरफ़ां पंहिंजे वकील एडवोकेट आगा इफ्तिखार तरीन जी मार्फत दरख़्वास्त दाख़िल कराई। सिविल सूट वारी दरख़्वास्त ते सीनियर सिविल जज मिस्टर एजाज़ अली चांडियो जी अदालत ॿुधणी कई, जिते फिरादी मुको अख़्तियार कयो त साल 2016 में मुस्मात शहनाज़ खां ख़रीद कयल रहायशी प्लाट साल 2022 में मरहूम इमदाद मलिको ऐं उन जी औलाद कब्ज़ो कयो हो। हिन अदालत खे दरख़्वास्त दाख़िल कई ऐं रहायशी प्लाट जो कब्ज़ो ख़त्म कराए अदालत हुकुम ॾींदे रहायशी प्लाट जो कब्ज़ो ख़त्म कराइण ऐं संदसि हवाले कई वञे। अहिड़ो केस सीनियर सिविल कोर्ट में मुसलसल ॿुधणी हेठि ॿिन्ही धुरनि जे दलील मुकमल थियण बैदि अदालत सॻोरी दरख़्वास्त गुज़र वाहिद बख़्श जे हक़ में फ़ैसिलो जारी करे 1 महीने अंदर जगह ख़ाली करण जो संदसि हवाले करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। अदालत हुकुम ते दरख़्वास्त गुज़र वाहिद बख़्श ख़ुशीअ जो इज़हार कंदे चयो त हक़ ऐं सच जी फतह थी आहे। अदालत सॻोरी संदसि मौक़िफ़ जे ताक़ीद कंदे संदसि हक़ में फ़ैसिलो जारी करे खेसि हक़ ॾियारे इंसाफ़ जो ॻाटो ऊचो करे छॾियो आहे।